चांहि पीअण जा नौजवाननि लाइ केतिरा ई फ़ाइदा आहिनि, पर छा ॿारनि खे चांहि पीअण घुर्जे? छा ॿारनि लाइ बि चांहि पीअण जा सिहत ते के हाकारी असर हूंदा आहिनि? इन हवाले सां कुझु ॻाल्हियुनि ते गौर करणु घुर्जे। कॾहिं कॾहिं चांहि पीअण ॿारनि लाइ महफ़ूज़ सम्झो वेंदो आहे। मिसाल तौरु मौसमी एलर्जी जे हवाले सां चांहि पी सघिजे थी ऐं कुझु बीमारियुनि में इहा मदद कंदी आहे। पर अव्हां खे ॼाणणु घुर्जे त अव्हां ॿारनि खे कहिड़े क़िस्म जी चांहि ॾेई रहिया आहियो ऐं उहे ॾींहं में केतिरा भेरा चांहि पीअनि था। इहो ज़हन में रखणु घुर्जे त चांहि कॉफ़ी में कैफ़ीन हूंदी आहे, जेका नंढी उमिरि में दिलि, दिमाग़, गुर्दनि, जिगर ऐं मजमूई सिहत लाइ हानिकार आहे। इहो ई सबबु आहे जो वालिदेन ॿारनि लाइ चांहि बदिरां खीर जो गिलास रखंदा आहिनि। हिकु रिपोर्ट मूजिबि कैफ़ीन ॿारनि जे जिस्म ते नाकारी ऐं फौरी असर विझंदी आहे। कैफ़ीन कारी तोणे साई चांहि में हूंदो आहे। इन सां जिस्म ऐं दिमाग़ ते असर पवंदो आहे। इन जो असर नौजवाननि तोणे ॿारनि में हिकु जहिड़ो आहे, पर नंढी उमिरि में इन जा असर वधीक ख़राब हूंदा आहिनि। नंढी उमिरि जे ॿारनि खे चांहि पीअण सां घबराहट, पेट ख़राब थियणु, मथे जो सूर ऐं उल्टी, ध्यानु ॾियण में ॾुखियाई, निंड करण में ॾुखियाई, दिलि जी धड़कन तेज़ थियणु ऐं हाई ब्लड प्रेशर जहिड़ा मसइला थी सघनि था। इन लाइ अव्हां खे बि पंहिंजे ॿारनि खे चांहि खां परे रखी खीर जो गिलास ॾियणु घुर्जे। ऐं इहो ई सबबु आहे जो नंढपिण में ॿारनि खे बैदि बि पढ़ायो वेंदो आहे त जो खीर पीए सो वीर थिए।